एक ॿी अहम ख़बर अवांखे ॾियूं। सूबाई वज़ीर सईद गनी ते इल्ज़ामनि जे केस में PTI अॻुवान हलीम आदिल शेख ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो। एडिशनल डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज में सईद गनी तरफ़ां दाख़िल कयल इज़त खे चीहो रसाइण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत हलीम आदिल शेख ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे, जंहिं ते अदालत 13 फरवरी ते गवाहनि खे तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर बाबति अवांखे आगाह करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर सईद गनी ते इल्ज़ामनि जे केस में PTI अॻुवान हलीम आदिल शेख ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे। एडिशनल डिस्ट्रिक्ट जज सेशन जज में सईद गनी तरफ़ां दाख़िल कयल इज़त खे चीहो रसाइण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अवांखे ॿुधायूं पिया त सईद गनी तरफ़ां दाख़िल कयल इज़त खे चीहो रसाइण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत हलीम आदिल शेख ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे, जॾहिं त अदालत 13 फरवरी ते गवाहनि खे तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर बाबति अवांखे आगाह कयूं पिया। सूबाई वज़ीर सईद गनी ते इल्ज़ामनि जे केस में PTI अॻुवान हलीम आदिल शेख ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज में सईद गनी तरफ़ां दाख़िल कयल इज़त खे चीहो रसाइण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत हलीम आदिल शेख ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। अदालत 13 फरवरी ते गवाहनि खे तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। अवांखे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। सूबाई वज़ीर सईद गनी ते इल्ज़ामनि जे केस में PTI अॻुवान हलीम आदिल शेख ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे। आगाह करे रहिया आहियूं अवांखे। सूबाई वज़ीर सईद गनी ते इल्ज़ामनि जे केस में PTI अॻुवान हलीम आदिल शेख ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज सईद गनी तरफ़ां दाख़िल कयल इज़त खे चीहो रसाइण वारे केस जी ॿुधणी कई।